ऐं सुहिणे तरीक़े सां निकिरनि था जो उहो सतनि तारनि वारी जेका सितार आहे उहा बिल्कुलु ख़ामोश थी वञे थी। त इहो बि जेको असांजे सिंध जे मौजूदनि ॾांहुं हिकिड़ो क्रेडिट वञे थो, ख़ासि तौर ते शाह लतीफ़ भिटाई ॾांहुं। ऐं उन खां पोइ असां अचूं था यकतारे ते। आम तौर ते यकतारे जो मतिलबु आहे त हिकु तार ते रिदम खे बिहारणु, ख़ासि तौर ते जेके असांजा दरगाही फ़क़ीर आहिनि, उहे फ़क़ीर अब्दुल गफ़ूर थियो या उन खां पोइ हुसैन बख्श खादिम थियो, ढोल फ़क़ीर थियो, या इन क़िस्म जा ॿिया इलाही फ़नकार आहिनि जेके यकतारे ऐं चपड़ी ते उहे ॻाईंदा आहिनि। उन्हनि उन साज़ खे न रुॻो ठाहियो, पर उन साज़ खे वक़्तन फ़वक़्तु जिदत बख़्शे हिकु तार पोइ ॿ तार उन्हनि खे हुन इस्तेमालु करे ऐं उन्हनि मज़ा रिदम ठाहियो। त हीउ जेको राग शास्त्रीय आहे, राग शास्त्रियात जेको आहे उहो त सारे गामा पादानी सा आरोही अमरोही ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ ठाठनि खां पोइ राग, पोइ रागड़ियूं इलाही सारियूं। पर हीउ उहे साज़ हुआ जेके उन्हनि समूरनि क़ाइदनि ऐं क़ानूननि खां हटी करे ऐं हिननि जंहिं तरीक़े सां उहे वॼतूं कयूं, ऐं सम्झा थो त उन्हनि जी जेकॾहिं पज़ीराई थिए त हीउ उहे साज़ आहिनि जेके पूरी दुनिया में माण्हुनि खे हैरत में विझी छॾनि त हीउ कीअं वॼनि था ऐं कीअं उन मां उहे सभु सुर निकिरनि था जेके सुर हिकिड़ा मख़सूस सुर हुजनि था, जेके कंहिं राग खे पूरे करण लाइ लाज़मी हुजनि था, उहे इन्हनि साज़नि मां निकिरनि था। सो हीउ उहे पुराणा साज़ हुआ जेके मूं तव्हांखे ॿुधाए, जंहिंमें हिकिड़ो जेको ख़ासि साज़ जेको रहिजी वञे थो, बल्कि ॿ उहे आम तौर ते असांजे ॿाहिराड़ीअ में इस्तेमालु थियनि था। हिकिड़ो आहे चंग ऐं ॿी आहे बासरी। चंग धराड़नि जो जेको आहे सो चवनि था, त उहो हिकिड़ो ईअं सम्झो